अहम ख़बर मां ॾींदासीं। जाम शोरो खां अणॼातल चोर दुकान खे खाट हणी दुकान में पियल 19 लख चोरी करे विया आहिनि। इतलाउ ते पुलिस पहुची मुतासिर दुकानदार खां तफ़सील वरिता आहिनि। बैंक में जमा कराइण लाइ 19 लख दुकान में रखिया हुआ। राति चोरी थी विया आहिनि। मुतासिर दुकानदार आफ़ताब हलाई पारां चयो वियो आहे। ख़बर मां ॾेई रहिया आहियूं। जाम शोरो खां अणॼातल चोर दुकान खे खाट हणी दुकान में पियल 19 लख चोरी करे विया आहिनि। इतलाउ ते पुलिस पहुची मुतासिर दुकानदार खां तफ़सील वरिता आहिनि। दुकानदार जो चवण त बैंक में जमा कराइण लाइ 19 लख दुकान में रखिया हुआ। राति चोरी थिया आहिनि। ख़बर मां ॾेई रहिया आहियूं। जाम शोरो खां अणॼातल चोर दुकान खे खाट हणी दुकान में पियल 19 लख रुपया चोरी करे विया आहिनि। इन जा वधीक तफ़सील वठंदासीं जाम शोरो खां रहीम बख्श बलोच खां। जी रहीम बख्श बलोच, आगाह कजो। जी बिल्कुल, जाम शहर में वधंदड़ बदमनी ज़ाब्तो न आयो आहे। अणॼातल चोरनि दुकान में खाट हणी दुकान में पियल 18,90,000 चोराए विया आहिनि। अहिड़े इतलाह ते मुतासिर दुकानदार पहुची एहतजाज कंदे इंसाफ़ जो मुतालबो कयो आहे। गुज़िरियल राति देर सां जामशोर शहर जे दुकान शटर भञी इज़ी पैसा ऐं इज़ी लोड जे बैन जेका रक़म हुई 18,90,000 उहा चोरी करे विया आहिनि। चौकीदार जी इतलाह ते दुकानदार आफ़ताब भलाई पहुची दुकान जो जाइज़ो वरितो त खाने में पियल समूरी रक़म गुम ॾिसी पुलिस खे इतलाह कयो। पुलिस पहुची मुतासिर दुकानदार खां तफ़सील वरिता ऐं रक़म वापसि कराइण जी जेको आहे ख़ातिरी कई वई आहे। उन मौक़े ते मुतासिर दुकानदार आहे आफ़ताब भलाई उन एहतजाज कंदे चयो आहे त जुमो छंछर ऐं आर्तवार जी कमाई वारी रक़म 18,90,000 पियल हुई आहे, जेका अॼु सूमर ते बैंक में जमा कराइणी हुई। पर राति चोरनि दुकान जा शटर भञी समूरी रक़म चुराए विया आहिनि। हिन ॿुधायो त हिते चौकीदार मुक़ररु आहे ऐं पुलिस बि गश्त कंदी रहंदी आहे। पेट्रोल पंप भरिसां हुजण करे माण्हुनि जी अचु वञु हलंदड़ हुई त उन बावजूदि जेको आहे रक़म चोरी थी वई आहे। हिन मुतालबो कयो आहे त चोरी थियल रक़म वापसि कराए जवाबदार गिरफ़्तार कयो वञे, न त ॿी सूरत में बदमनी ख़िलाफ़ शटर बंदि हड़ताल करे रोड ब्लॉक कयो वेंदो। जी ठीक है रहीम बख्श, वरी मेहरबानी तफ़सील ॾिना। जी नासिन जामशोर खां मूंखे आगाह करे रहिया आहियूं। जामशोर में अणॼातल चोर दुकान खे खाट हणी 19 लख रुपया चोरी करे विया आहिनि।